कंबर हाई स्कूल जी मेन बिल्डिंग आहे जेका तक़रीबन पाकिस्तान जे ठहण खां अॻु में अंग्रेज़ दौर जी थियल आहे ऐं हिकिड़ी शानदार बिल्डिंग आहे। हिन बिल्डिंग में मूं हज़ारे लखे शागिर्दनि तालीम कई ऐं हाणे हिन बिल्डिंग खे डिमोलिश करण जी पॉलिसी तयारु थी वई आहे ऐं रेनोवेशन जे नाले ते या नई बिल्डिंग जे नाले ते हिन अहिड़ी ख़ूबसूरत तारीख़ी बिल्डिंग खे डिमोलिश कयो वेंदो। असांजी सिविल सोसाइटी जा तंज़ीमूं सभु ख़ामोश आहिनि। अहिड़ी शानदार बिल्डिंग खे रिनोवेट थियणु खपे ऐं ठहणु खपे। इलाही शानदार बिल्डिंग आहे। हिन जी अलावत शानदार ज़बरदस्त क़िस्म जो हिन में फर्नीचर वग़ैरह शयूं इस्तेमालु थी हिन में इस्तेमालु थियल आहे। जर्मनी जो इम्पोर्टेड हाई क्लास जो लोह आहे ऐं हीअ इलाही थुल्ही ऐं वॾी थधी शानदार इमारत आहे। हिन जी हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो त घटि में घटि 14 फुटनि जे लॻभॻि हिन जी हाइट आहे ऐं हिन खे जेकॾहिं रिन्यूएट कंदे त हिन खे ठाहिण जी का बि ज़रूरत कोन्हे छाकाणि त अॼुकल्ह जेके बिल्डिंगूं गवर्नमेंट ठाहिनि थियूं उहे ठाहिण खां पोइ सुतती बुरण डहण शुरू थियूं थियनि। त अहिड़ी नाअहल इंतिज़ामिया खे या मैनेजमेंट खे वरी मौक़ो ॾिजे त अहिड़ी हिकिड़ी शानदार तारीख़ी इमारत ठाहे वरी अहिड़ी बिल्डिंग ठाहिनि जेका साल ॿिनि में वरी रहण ऐं तबाह थियणु शुरू थिए। इहा इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। हिन ते आवाज़ु थियणु खपे। गवर्नमेंट खे हिन ते नोटिस ॾियणु खपे त अहिड़ी शानदार बिल्डिंग रहण जे बजाए हिन खे रिनोवेट करे हीअ तारीख़ी असासो महफ़ूज़ कयो वञे।